सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां सभिनी खे भलीकार अवां जो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन प्रोग्राम असां सिंधी अदब में औसतन जो हिसो जे सिरे हेठि सिंधी ॿोलीअ सां तालुक़ु रखंदड़, सिंधी अदब सां तालुक़ु रखंदड़ लेखकाउनि जो तारफ़ी खाको अवां जे अॻियां पेश कंदा रहिया आहियूं। ऐं असां गुज़िरियल हफ़्ते सिंध जे मानाइतनि लेखकाउनि जो तारफ़ अवां सां करायो ऐं हिन हफ़्ते अवां सां सिंधी ॿोलीअ जी गॾु मशहूरु शाइरा, कहाणीकार, नाविलिस्ट शबाना सिंधी ऐं असांजे नई टहीअ जी उभरंदड़ शाइरा शबाना नवाज़ पंवर जो तारफ़ी खाको अवां अॻियां पेश कंदुसि। नई टहीअ जी ख़ूबसूरत कहाणीकारा, शाइरा ऐं नाविल निगार शबाना सिंधी 20 मार्च 1976 ईस्वी ते सैयद अता मोहम्मद शाह काज़मीअ जे घर में बाजारा तालुके सेवण में जनमु वरितो। संदसि पूरो नालो सैयदा शबाना शाह आहे। शुरूआती तालीम बाजारनि मां मैट्रिक हाई स्कूल सेवण, इंटर गवर्नमेंट डिग्री कॉलेज सेवण, BA ऐं MA सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां पास कया आहिनि। उन बाद पैगम्बरी पेशे सां लाॻापिजी वई, पाण प्राइमरी उस्ताद जे हैसियत सां ज़िम्मेवारियूं निभाए रही आहे। हिन लिखण जी शुरूआत कहाणियुनि खां कई। संदसि पहिरीं कहाणी ॾुख जिनी जो ॾेज उन वक़्त जे मशहूरु रिसाले बख्तावर में छपी। उन बाद संदसि केतिरियूं ई कहाणियूं इबरत, अदब, बख्तावर ऐं ॿियनि रिसालनि में छपजंदियूं रहियूं। साॻे वक़्त में हिन शाइरी पिणु शुरू कई, पर हू शाइरी जी दुनिया में केतिरो ई अरसो गुमनाम रही, छाकाणि जो हू संजा सरवाणे नाले सां लिखंदी हुई। हुन हिकु ई वक़्तु शाइरी ऐं कहाणियुनि में भरपूर निभाउ कयो आहे। जेतोणीकि नसर ऐं नज़म ॿिन्ही सिन्फ़नि सां हिकु वक़्तु निभाइणु ॾुखियो हूंदो आहे, पर असांजे हिन शाइरा ॿिन्ही सिन्फ़नि खे साइमीअ जे ॿिन्ही पुड़नि में बराबरि रखियो आहे। लिखण जो ॾांहुं त हर कंहिंखे अचे थो ऐं लिखण जेतिरो ॾुखियो आहे ओतिरो सवलो बि आहे, पर सिट में साह विझणु ॾाढो ॾुखियो आहे। असां जॾहिं शबाना सिंधीअ जे कलम मां फुटी निकिरंदड़ तख़लीक़नि खे पढ़ूं था त संदसि तख़लीक़ूं मींहं वसाड़नि जीअं नफ़ीस ऐं मुलायम बि लॻनि थियूं, त संदसि तख़लीक़नि मां बाज़ ॾिबियूं बि भड़कंदे महसूसु थियनि थियूं। हूअं बि हर तख़लीक़ समाजी हालतुनि जी अकासी कंदड़ हूंदी आहे। समाज जेकॾहिं सुधरियल ऐं ख़ुशहाल आहे त उन ख़ुशहाल समाज जे अदीब जे कलम मां बि अहिड़ो ई अदब सिरजंदो, पर जे समाजी हालतूं वक़्त जे लहरनि में लुड़ंदड़ आहिनि
त हुन समाज जे अदीब जी लिखणीअ मां दात जा ॾीआ आङिरनि खे सेके ॿाहिरि निकिरंदा आहिनि। हुन हवाले सां सिंध जी सदाबार कहाणीकार नूरुलदा शाह लिखियो आहे, लेखक जी दिलि हुनजे लफ़्ज़ लिखंदड़ आङिरनि में बि धड़कंदी आहे ऐं उन लफ़्ज़नि खे ॾिसंदड़ अखियुनि में बि ऐं पंहिंजनि ई लफ़्ज़नि ते लेखक जा पेर बि पघिरजी वेंदा आहिनि। शबाना तसलसुल सां केतिरियूं ई कहाणियूं लिखियूं आहिनि ऐं शाइरी बि कई आहे त नाविल बि लिखिया आहिनि। कहाणियूं समाज जे रीतुनि रस्मुनि समूरे उणायुनि थोरे चङायुनि ते ॿधल आहिनि। इन जे लेखननि जो मुख्य मौज़ू समाज ऐं औरत आई। हू औरत जी पीड़ा खे न रुॻो महसूसु करे थी, पर हुन पीड़ा में ॼण त पाण पंहिंजो अंदरि समायो अथसि। हुन जेके बि कहाणियूं थोरे नाविल लिखिया आहिनि से सभु मुंदेखार जे रीतुनि रस्मनि जे ख़िलाफ़ हिकु बग़ावत आहिनि। हू समाज सां मुआदो अटकाए बि थी त हुन समाज खां ज़िंदगी जे हक़ीक़ी पहलुअनि में चङाइनि जी उमेद बि रखे थी। हिन जे तकलीफ़नि में इनफरादियत न पर इज्तमाहियत आहे। हिन जी सोच ऐं लोच इज्तमाही आहे। शबाना कहाणियुनि ऐं नावलनि में त पाण मञायो, पर संदसि शाइरीअ जो पद बि मथां आहे। हिन शाइरीअ में जेके तशबीहूं इस्तेमालु कयूं आहिनि से निहायती दिलकश पुरस्कार ऐं वणंदड़ आहिनि। मिसाल तौरु गज़ल जे हिननि ॿिनि सिटनि में दर्द जो दरिया कीअं पलटी पियो आहे। फुहार सोरहं सालनि जी घोट पोड़ो, फुहार सोरहं सालनि जी घोट पोड़ो, बेजोड़ रिश्तनि जो दर्द महसूस कर, भिचनि ऐं छिचनि ते ॼारा ॾिसी बंदि कमरनि जो दर्द महसूस कर। सोरहं सालनि जी कुंवार सां पोड़े घोट जे लाऊं लहण वारो अलमियो असांजे सिंधी समाज में को नओं कोन्हे। उनजी महसूसात जो अंदाज़ो आम माण्हू बि करे सघे थो, पर उहा शाइर जी महसूसात आहे जो हू बंदि कमरनि जे दर्द खे कीअं महसूसु थो करे ऐं लफ़्ज़नि जे लड़ियुनि में समाए थो। हिननि ॿिनि सिटनि जो दर्द शाइर जे एहसासनि इर्तिका आहे या इनतिहा। संदसि शाइरीअ जूं के सिटूं त अहिड़ियूं आहिनि जो पढ़ंदे पढ़ंदे माण्हू रुकिजी वञे। छा दर्द जी तासीर खे ख़ूबसूरत रंग में रंगी सघिजे थो, या असांजे हिन शाइरा अजरकनि जे फुलड़ियुनि जियां दर्द बि चिटियो आहे। जीअं मुसविर रंग विखेरींदो आहे कंहिं नवाज़ ते, जीअं मुसविर रंग विखेरींदो आहे कंहिं नवाज़ ते, तुंहिंजी मोहबत जीवन ते आहे चिटिजी वई। मुसवर जे आङिरनि मां रंग तॾहिं विखरंदा आहिनि जॾहिं हू दर्द जी पीड़ा खे भोॻींदो आहे। त छा मोहबत जो रंग जीवन ते चिटजण दर्द जी पीड़ा आहे? ऐं हा जी इहा पीड़ा आहे त हुन तख़लीकार खे दाद ॾिठी, जंहिंजे अंदरि मां पीड़ा अहिड़े वणंदड़ अंदाज़ में उसरी आई आहे। शबाना जी सॼी शाइरी एहसासनि जो अणखुट समुंड आहे। जीअं समुंड जी गहराई खे मापणु कंहिंजे बि वस में न आहे हूंदो, तीअं शबाना जी शाइरी जी गहराई खे मापणु घणो औखो आहे। हिन समूरा गज़ल पढ़जनि था त हर हिकु जे अंदरि जी पीड़ा जो पोरियो महसूसु थिए थी। जंहिंखे हुन भोॻियो आहे हिन जी उहा भोगना हुनजे पंहिंजी हुजे, समाज जी हुजे, या खणी सिंध जे दर्द जी उजरी अकासी हुजे, पर हिन जी हर भोगना वणंदड़ ऐं दिलकश आहे। अहिड़नि ई उजरनि एहसासनि जी तर्जुमानी संदसि ही सिटूं कनि। चंड मूं खां रुसी वियो आहे, चंड मूं खां रुसी वियो आहे, तरसल रातियूं उमास मूं वटि, ॿियनि जे दुख ते रोई पवां थी, अहिड़ी आहे दिलि एहसास मूं वटि। या वरी हिन सिस्टम जे ख़िलाफ़ कहिड़ो न अनोखो एहतजाज कयो आहे। बेरोज़गारीअ खे वधाए पाण सरकार, बेरोज़गारीअ खे वधाए पाण सरकार, सबबु पैदा कयो आहे ख़ुदकुशीअ जो। शबाना सिंधीअ जूं मथियूं बस तूं वक़्त जे हुकुमराननि ऐं एहतजाज बि आहिनि त सिंध जे हज़ारे नौजवाननि जी पीड़ाउनि जो परलाव बि आहे। शबाना सिंधी जेतोणीक वायूं ऐं नथड़ी नज़म पिणु लिखिया आहिनि, पर हू गज़ल जी पाबंद शाइरा आहे। हिन वटि गज़ल जूं तरकीबूं तशबीहूं इस्तारा ॾाढा वणंदड़ आहिनि। हिन वटि न रुॻो ख़्याल जी पुख़्तगी आहे, पर समूरा गज़ल ॿाहिरि वज़न ते पूरा हलंदा आहिनि। हिन जी समूरी शाइरी रोमानवी रंग में विकियल आहे, पर हिन शाइरीअ में जेके तशबीहूं इस्तेमालु कयूं आहिनि से सादगीअ सां पुर आहिनि। मूंखे ख़बर न आहे त हुन तशबीहनि जी चूंड एॾी सादी छो कई आहे, जेतोणीक वटि लफ़्ज़नि जो बि हाणे कुझु खज़ानो महसूसु थिए थो।
पोइ बि हुन अहिड़ी आम तशबीह जी चूंड करे हिकु नवाण क़ाइमु कई आहे। ईअं बि चई सघिजे थो त हुन तशबीह ऐं इशारा आम इस्तेमालु करे माण्हुनि जे सम्झण खे सवलो बनायो आहे। ऐं इहो त सम्झां त संदसि इहो अंदाज़ शौरी आहे। संदसि शाइरीअ जी फिक्री गहराई मुतलिक़ मौजूदा दौर जी नामवर शाइरा रुबीना आबड़ो लिखे थी। शबाना कविता जे काइनात में छा छा ॾिठो महसूसु कयो आहे उहो समूरे जो समूरो असां ॾाढे सादे सिलणे ऐं सुहिणे अंदाज़ सां शेयर कयो आहे। शबाना सिंधीअ जा हिन वक़्त ताईं कहाणियुनि नावलेट ऐं शाइरीअ जा 4 मजमूआ छपिजी चुका आहिनि, जिन में उदास सांझी कहाणियूं 2021 ईस्वी, सपनूं साबिया साण नावलेट 2005 ईस्वी, चंद समुंड ऐं मां शाइरी 2006 ईस्वी, 2 नावलेट नाविल 2011 ईस्वी शामिल आहिनि। अहिड़ीअ तरह अणछपियल किताबनि में जीवनात दर्द रेखाऊं कहाणियूं सभई पलोमास शाइरी संजा नाविल शामिल आहिनि। हिन खे अदबी मान्यता तौरु केतिरा अवार्ड मिली चुका आहिनि, जिन में सिंधी साहित्य हैदराबाद पारां क्लीजर कहाणी अवार्ड 1997 ईस्वी में ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां संदसि किताब 2 नावलेट ते साल जे बहितरीन नाविल जो अवार्ड 2011 ईस्वी नाम आहिनि। शबाना सिंधी ॿोलीअ जे ख़ूबसूरत शाइरा कहाणीकार ऐं नाविलनिगार आहे। हिन तसलसल सां थोरे अर्से में सभिनी सिंफ़नि में न्यायती मयारी लिखी पंहिंजी अलॻि सुञाणप क़ाइमु कई आहे। कलम सां ईअं जे नातो निभाए आई त सिंधी अदब जे आला पाए जे लेखकनि में पंहिंजो पाण मुञाईंदी। शबाना सैयद मुनव्वर हुसैन शाह सां शादी कई, जंहिंमां खेसि 3 ॿारनि जो औलाद आहे। पाण हिन वक़्तु कराचीअ में रिहाइश पज़ीर आहे। ही हुई असांजी सिंध जी मौजूदा टही जी ख़ूबसूरत ऐं छगारी कहाणीकार आहे शबाना सिंधी। हिन जो जेको कमु हुयो जेको पोरियो आहे उहो त मूं तव्हांजे साम्हूं पेश कयो, पर हिन जो कहाणियूं थोरे हिन जो नाविलेट इंतिहाई कमाल जो नाविल आहे। ऐं हिन नाविल खे जॾहिं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां अवार्ड ॾिनो वियो उन वक़्तु जेके मुक़ाबले में नाविल आहिनि, जे मुक़ाबले में जेके नाविल हुआ उहे तमामु हिकिड़ा सगारा नाविल हुआ। उनजे बावजूदि शबाना सिंधी जे हिन नाविल जी चूंड कई हुई। इन मां अंदाज़ो करे सघिजे थो त हुनजी तख़लीक़ी पद केतिरो आहे, उनजो तख़यली उॾाम केॾी ऊची आहे। ऐं हाणे आऊं अव्हांजे साम्हूं असांजे अॼोके हिन प्रोग्राम जी जेका ॿी लेखिका आहे शाइरा आहे शबाना नवाज़ पंवर जो तारफ़ पेश कंदसि। फितरत सां प्यार कंदड़ नामवर शाइरा नसर नवीस ऐं मौक़िक़ शबाना पंवर 14 सितंबर 1986 ईस्वी ते ॻोठ नओं प्यारो ज़िले दादूअ में अली नवाज़ पंवर जे घर में जनमु वरितो। संत वालिद रोशन ख़्याल हो, जंहिं करे हुन पंहिंजे नियाणियुनि जी तालीम में बि दिलचस्पी वरिती। हिन शुरूआती तालीम ॻोठ जे प्राइमरी स्कूल मां मैट्रिक 2000 ईस्वी में, एम ए सिंधी अदब 2007 ईस्वी में सिंधी यूनिवर्सिटी जामशोरे मां, BEd ऐं M.Ed 2014 ईस्वी में शाह अब्दुल यूनिवर्सिटी खैरपुर कैंपस दादू मां हासिल कई। शबाना नंढपण खां ॾाढी ज़हीन हुई ऐं खेसि घर में बि इल्मी अदबी माहौल मिलियो ऐं संदसि वाल जी किताब पढ़ण जो मिलियो। हिन 15 सालनि जी नंढड़ी उमिरि खां लिखण जी शुरूआति कई। संदसि पहिरीं तख़लीक़ी कालम जेको इबरत मैगज़ीन में छपियो, उन बाद हिन केतिरा ई कालम मज़मून लिखिया जेके निहायती बहितरीन आहिनि। हिन कुझु कहाणियूं बि लिखियूं, उन बाद हिन जो शाइरीअ सां शोध थियो ऐं संदसि पहिरीं आज़ादु नज़म 2009 ईस्वी में इबरत मैगज़ीन में छपियो हो। अहिड़ीअ तरह हू मुसलसिल शाइरी कंदी रही थी, जेका मुख़्तलिफ़ अख़बारनि रिसालनि साणे सफलता काठो प्रचार सुकार प्रचार कोशिश संदसि प्रेस में छपजंदी रहे थी। वटि किताब जेतिरी शाइरी मौजूदु आहे, उनखां अलावा पाण सिंधी यूनिवर्सिटी जामशोरे मां M.Phil करे रही आहे। संदसि मकाले जो मौजू सिंधी कहाणीअ में डॉक्टर अयाज़ कादरीअ जो किरदारु ऐं तहक़ीक़ी इतिहास आहे। जेतोणीकि नसर शाइरी ऐं तहक़ीक़ जे मौजू ते मुसलसिल लिखंदी रहे थी, पर संदसि अदबी सुञाणप शाइरा वारी आहे ऐं संदसि शाइरीअ में पुख़्तगी बि आहे। हिन शाइरीअ जे सभिनी सिंफ़नि ग़ज़ल, गीत, चोसुतो, तराइल, वाई, नज़म, आज़ाद नज़म ऐं बैत बि लिखिया आहिनि, पर हू ग़ज़ल जी शाइरा आहे ऐं हिन गीत बि सुठा लिखिया आहिनि।
हिन में फितरत खेचड़ो कंदे नज़र अचे थी। संत लहजो ऐं असलूब वणंदड़ आहे। हिन जी शाइरीअ में क़ौमी रंग नुमाया आहे। हिन वधि खां वधि क़ौमी शाइरी कई आहे जंहिंमें हुन सिंध जे दर्द जो दास्तान लिखियो आहे। हू हिकु बहादुर कलमकार आहे जंहिं करे हिन पंहिंजे कलम खे मसलत पसंदीअ खां परे रखियो आहे ऐं हुन पंहिंजे ज़हन ऐं ज़मीर जो आवाज़ खे आम माण्हुनि जो आवाज़ बणायो आहे। जेतोणीकि हिन रोमानवी शाइरी बि कई आहे पर संदि हर सिट में रोमान सां गॾु बग़ावत जो अलम बुलंद नज़र अचे थो। हुन जी शाइरीअ में पूरी सिंध वारे तबिके जी महसूस थी। हिते संत हिकु गज़ल जो सिटियूं पेश करियां थो जेको निज क़ौमी पस मंज़र में लिखियलु आहे। सिंध सॾे थी पुट करे, सिंध सॾे थी पुट करे, पहुची वञ तूं झटि करे, दुनिया जे हिन धंधनि मां तो मां छॾी छो घटि करे, जागो सिंधी जागो सिंधी सिंध सॾे पई माता, अवां जूं दिलड़ियूं आख़िर एॾियूं छो वियूं आहिनि लट करे, अवां जूं दिलड़ियूं आख़िर एॾियूं छो वियूं आहिनि लट करे। हूअ पंहिंजे तख़लीक़ में हर जाइ ते बुरदबार लॻे थी। हिन जा हौसला किथे बि पस्त नथा थियनि बल्कि हू हिन दौर जे नौजवाननि खे पंहिंजी धरतीअ जी वेड़ लाइ उत्साहे थी। जेतोणीकि को लफ़्ज़नि जी बाज़ीगर न आहे जेकर हुन शाइरी में हर ॻाल्हि सिधी करण खे बहितर सम्झो आहे। साॻिए पस मंज़र में संत ही गीत बि क़ौमी रंग में रचियल आहे। सिंध काई शांत सिंध काई शांत नथी घुरे नथी घुरे, कारी कारी रात नथी घुरे नथी घुरे, सिंध काई शांत नथी घुरे नथी घुरे, कारी कारी रात नथी घुरे नथी घुरे, थी जोधा उथो थी जोधा उथो, थी जोधा उथो थी जोधा उथो, दुश्मन के करे सफ़ा सोगा उठो, थी जोधा उठो थी जोधा उठो, दुश्मन के करे सफ़ा सोगा उठो, का बि अञा बात नथी घुरे नथी घुरे। शबाना जॾहिं रोमानवी शाइरीअ जो पांध पकड़े लिखणु शुरू थी करे त संत हर सिट में गुलाबी टहकनि जी रंगत, अजरक जे फुलड़नि जो अक्स, समाज जे सभिनी रवायतनि जो अर्क ऐं सिंध जी मिटीअ जी महक समायल महसूस थिए थी। जेकर संद कलम मां वहिंजी निकितल हर लफ़्ज़ पढ़ंदड़ दिलि खे नफ़रत छोए थो, पर दिलि जे दीपल में हिकु ई वक़्तु केतिरा ई घिंड वॼण लॻनि था। हिन जा ख़्याल मुनफ़रद ऐं वणंदड़ आहिनि पर हिन जी शाइरीअ में फ़नी लिहाज़ खां खोट ज़रूरु महसूस थिए थी, बल्कि हुन जो शाइरीअ तरफ़ बेपरवाही वारो रवैयो आहे जेको तख़लीक़ी हवाले सां मुस्तबित नथो चई सघिजे। जेकॾहिं शाइरीअ तरफ़ थोरो बि ध्यानु ॾींदी त मुस्तक़बिल जी सुठी शाइरा थी सघे थी। संदसि शाइरीअ जो हिकु मजमूओ छपाई जे मरहले में आहे ऐं हिन मुख़्तलिफ़ इम्तिहाननि जे हवाले सां हिकु किताबु तयारु कयो आहे जेको 5000 सवालनि ते मुश्तमिल आहे, जेको अदबी हवाले सां काराइतो कमु आहे। शबाना शाइरी जेतोणीकि गॾियल शाइरी जे मजमून में छपजी चुकी आहे ऐं रेडियो जे मुख़्तलिफ़ स्टेशननि तां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में नशर पिणु थी चुकी आहे। हुन खां सवाइ पाण सिंध टीवी, मेराज टीवी ऐं ॿियनि केतिरनि ई हवालनि सां ॿियनि केतिरनि ई प्रोग्रामनि में शरीक थी चुकी आहे, पंहिंजो इंटरव्यू वग़ैरह पेश करे चुकी आहे ऐं संदसि जेका आहे सा पढ़ण ॾांहुं थोरी लिखण ॾांहुं शौक़ु तमामु घणो आहे ऐं मूंखे उमेदु आहे त हिन जो शौक़ु हिन खे ज़रूरु पंहिंजे मंज़िल ते पहुचाईंदो ऐं हिन पहिरीं जेका आहे सा सिंधीअ जी स्कूल टीचर हुई, बाद में हिन उर्दूअ जी लेक्चरशिप जो कमीशन जो इम्तिहान ॾिनो ऐं हू जेका आहे सा हिन वक़्तु दादूअ जे हिकिड़े कॉलेज में उर्दूअ जी लेक्चरर तौरु पंहिंजी ज़िम्मेवारियूं निभाए रही आहे ऐं सिंध जे नए नस्ल खे हू कोर्स या किताब पढ़ाइण सां गॾु असांजी सिंधी ॿोली सिंधी अदब खां बि आगाही ॾेई रही आहे ऐं गॾो गॾु हिन जी एमफिल ऐं PhD वारे कम ते बि ध्यानु आहे ऐं उहो कमु बि जारी रहे।
मौजूद सामीन ही असांजे अॼोके हिन प्रोग्राम जी शाइरा शबाना नवाज़ कुंवर। असांजे अॼोके हिन प्रोग्राम जूं जेके ॿई लेखिकाऊं आहिनि, ॿई शाइराऊं आहिनि, ॿई कहाणीकाराऊं आहिनि, ॿिन्ही जो कंट्रीब्यूशन जेको चइजे ऐं ॿिन्ही जो अदम में हिकिड़ो जेको सो लाॻापो चइजे या तालुक चइजे, सो यकीनन एॾो पुराणो बि कोन्हे को, पर उन जे बावजूदि मां सम्झुसि त उहो सगारो आहे, इलाही सगारो आहे। ॿिन्ही वटि तख़यल सुठो आहे, तख़यलाती उदाम वसी आहे। तंहिं करे हिननि ॿिन्ही जो जेकॾहिं उत्साह मिलंदो रहियो ऐं असांजे ख़ासि तौर ते असांजे अदबी लॾे जेकॾहिं असांजे नई टही खे उभरणु ॾिनूं त ही बि उन नई टही में हिकिड़े रोशन सिज जीअं उभरी अॻिते ईंदियूं। पर अक्सर करे जेको ॾिठो वियो आहे त असां वटि जेके अदब जा बेताज बादशाह थी पिया घुमनि, ऐं जिन ख़बर न आहे त अदब खे केतिरो ॾिनो आहे हिन ते त वधीक आउं कुझु कोन थो चई सघां। पर आउं एतिरो ज़रूरु सम्झुसि त उहे जेके अदब जा हिते बादशाह आहिनि, अदब जा जेके शींहं बणिजी घुमी रहिया आहिनि, उन नई टही खे अॻिते उसरणु न आहे ॾिनो। उन्हनि जी घणी कोशिशि इहा ई रही आहे त कंहिं न कंहिं हवाले सां उन्हनि खे दॿाए रखिजे, उन्हनि खे उभरणु न ॾिजे, उन्हनि खे उसरणु न ॾिजे। ऐं मूंखे हिकिड़े दफ़े यादि आहे त हिकिड़ी असांजी कॉन्फ्रेंस थी हुई ॿोली जे हवाले सां, अल्फ़ाबेट जे हवाले सां हिकिड़ी कॉन्फ्रेंस हुई। उन में खोड़ सारा माण्हू हुआ। उन में जेको आहे सो बहस पे हलियो ऐं उन समूरा आलम मौजूदु हुआ। डॉक्टर बलोच खां वठी डॉक्टर अलाना ताईं कहिड़ो नालो वठी कहिड़ो वठिजे जेको मौजूदु न हो, पर उन में वॾो बहस शुरू हो। उन्हनि अदीबनि जी जेका सा वॾी जेका सा गठजोड़ हुई उहा इन ॻाल्हि ते हुई त अरबा जो आइन जो पुछ मथे हुजे या हेठि हुजे। उन ते त बहस हलियो बहस, पर उते हिकिड़ो नौजवान वेठो हो जंहिं बार बार जेको हिकिड़ो संजीदा सुवाल ते बहस करणु पियो चाहियो त हुनखे टिड़ बि ॾेई जेको आहे सो रोकियो पियो वियो। पोइ मुंहिंजी उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त असांजी जेका ई नई टही जेका गुलाब जे गुल जी अञा फुटी आहे, जेका साड़ियुनि जे संग जीअं अञा जेका आहे सा अंबूअ ते पहुती आहे, तंहिंखे उसरणु ॾिनो वञे। उनखे बि पंहिंजे तख़यलाती फन जेको आहे उन जो मेवो संत खे खाराइणु घुरिजे ऐं उन में कंहिं बि क़िस्म जी रुकावट न बणिजणु घुरिजे। इहो मुंहिंजो मैसेज आहे जेको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे वसीले ऐं उन्हनि सभिनी ताईं पहुचाइणु चाहियां थो। मुंहिंजो समय न असांजे अॼोके हिन प्रोग्राम जे हिन ॿिनि लेखकाउनि जे कारकुम अवां अॻियां पेश कयो। हाणे अवां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरिफ़ सर खे ॾींदा इजाज़त। सलामत साथ सलामत। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन